राणे बुलारात लदी सू लतीफ चे कना दातर दात कान पुछे काजात जे आया से अघिया ओथेला लो ओथेले स्टेज ते बैठल सिंध यूनाइटेड पार्टी जा सब मरकजी उहदेदारान जिले सदूर डिविजनल कोऑर्डिनेटर्स इन पिंडाल में आयल सजे डिवीजन हैदराबाद ऐं उन खां ॿाहिरि जा आयल दोस्त सहाफ़ी हज़रात असां जूं ख़वातीन असां जूं भेनरूं ऐं सभु आयल दोस्त अस्सलाम वालेकुम जीएसएन गांडू आयो कुरान शरीफ में लिखियल है त बेशक खुदा नथो बदले उन कौमुन की किस्मत बेशक खुदा नथो बदले उन कौमुन की किस्मत जेके पंहिंजे किस्मत जे तब्दीली जो नथियूं सोचीन अज हिन ऐवान ऐं पिंडाल के ॾिसी मुझो यकीन इन में बदलजी वियो आहे त हीअ क़ौम पंहिंजी किस्मत तब्दीली करण जे लाइ निकिरी चुकी आहे पाजी धरती पर जोकर पाजी धरती पर जोकर पाजी धरती पर जोकर पाजी धरती पर जोकर असांजे कुछ सहाफ़ी भाउरनि मूंखां इहो सवाल पुछियो त अॼु ही जेको जलसो थी रहियो आहे इहो कहिड़े सिलसिले में थी रहियो आहे कहिड़े मौज़ूअ तहत थी रहियो आहे इन जा मक़सद छा आहिनि मक़सद साफ़ आहे जेको अवां जे मथां मौज़ू लिखियल आहे अमीर सिंध जो अवाम ग़रीब छो 25 जनवरी असां यो पंहिंजो प्रोग्राम सिंध यूनाइटेड पार्टी जो प्रोग्राम 2009 जे 25 जनवरी खां वठी शुरू थियो आहे सब खां पहिरीं खेसाना मोरी पोइ 8 फरवरी ते बदीन मातली में प्रोग्राम 15 फरवरी ते हालानाके में प्रोग्राम ऐं 21 फरवरी ते मटियारी जिले में हाला शहर में प्रोग्राम इन ही सिलसिले जूं कड़ियूं हुयूं उन खां पोइ 28 फरवरी ते नवाबशाह जिले में प्रोग्राम उन खां पोइ 7 मार्च ते टंडो मोहम्मद खान में प्रोग्राम ऐं 22 मार्च ते टंडो अलायार में प्रोग्राम 28 तारीख़ ते 28 अप्रैल ते 28 मार्च ते ठटो में मीरपुर भटौरे में प्रोग्राम 3 अप्रैल ते जामशोरो जिले जे भान सईदाबाद में प्रोग्राम ऐं अॼु ही 11 तारीख़ ते ही अज़ीम शान प्रोग्राम हैदराबाद सिंध जे दिल हैदराबाद में प्रोग्राम थी रहियो आहे तमाम के धरती पंहिंजो अख्तियार पंहिंजी धरती पंहिंजो अख्तियार मुंहिंजो भाउ मुंहिंजो भाउ सिंध जी अवाम के इहो आगाही ॾियण निकिता आहियूं त तव्हांजी तेल तव्हांजी ज़मीन जंहिंमें ही साफ़ तस्वीरूं आहिनि हिक हथ में साफ़ कारो कोयलो नज़र ईंदो बे तरफ हू तव्हां गैस जा खूहनि जे तरफ़ बाहि नज़र ईंदी हुन तरफ़ तव्हां तेल जा खूह ड्रिल नज़र ईंदा हुन तरफ़ टैक्सनि जी आमदनी आहे हुन तरफ़ असांजी मच्छियूं ऐं उन जी पैदावार आहे हिन तरफ़ असांजा कारखाना आहिनि इहो सिंध जो हिकिड़ो रूप आहे इहो सिंध जो हिकिड़ो रूप आहे ॿियो सिंध जो ही रूप आहे जंहिंमें हिकु ग़रीब ॿार पट तां चांवर मेड़े रहियो आहे औरतूं
पंहिंजनि उगाड़नि ॿारनि खे खणी कच्छुनि में हणी रहियूं आहिनि। हिकिड़ो ॿार ज़ैतून ख़राब जेको आहे ज़मीन तां मेड़े रहियो आहे। हिकिड़ो ॿार रस्ते वेंदे किना चांवर खाई रहियो आहे। ॿिए तरफ़ ख़ैरात जे लाइ सिंध जो ग़रीब ॿार हथ फैलाए रहियो आहे। ॿियो सिंध जो रूप इहो आहे। अव्हां खे ॿुधाइणो आहे, अव्हां खे ॿुधाइणु चाहियूं था त इहा तव्हांजी क़िस्मत न आहे। ख़ुदा ताला तव्हांजे ज़मीन जे हेठां बेबहा दौलत कई आहे, बेबहा खज़ाना कया आहिनि, बेशुमार कारखाना आहिनि, बेशुमार कोयलो आहे, बेशुमार तेल आहे, पर उन्हनि ते तव्हांजो इख़्तियार न आहे। उन्हनि वसीलनि ते तव्हांजी मालिकी न आहे। उनजी हाकिमियत ते तव्हांजी हुकुमरानी न आहे। इहो ई सबबु आहे जो तव्हां ग़रीब आहियो। अव्हां हमेशा पंहिंजी चूंड हमेशा ग़लति कई आहे। क़ौमी बुनियादनि जे बजाए पंहिंजे नंढड़नि ख़सीस मफ़ादनि जे बुनियाद ते, जंहिंजे सबब जे करे तव्हां अॼु ग़रीब आहियो। ऐवाननि में केरु खपे? जलाल शाह शेर खपे। ऐवाननि में केरु खपे? जलाल शाह शेर खपे। ये कौम घुरे थी खुद मुख्तियारी, ये कौम घुरे थी खुद मुख्तियारी, ॾियणी पवंदी खुद मुख्तियारी। ये कौम घुरे थी खुद मुख्तियारी। सिंध यूनाइटेड पार्टी 2009 में तव्हांजे साम्हूं तव्हांजी क़ौमी जमहूरी पार्टी बणिजी उभरी आहे ऐं इंशाअल्लाह ईंदड़ वक़्त में सिंध जो मुस्तक़बिल रोशन जे लाइ ही कोशिश रहंदी। ही अॼु खां शुरूआत आहे, अॼु खां असां पहिरियों नारे जलाल शाह, नारे जलाल शाह। ऐवाननि में केरु घुरिजे? ऐवाननि में केरु घुरिजे? ऐवाननि में केरु घुरिजे? असांजी पार्टी जेके पंहिंजा प्रोग्राम खणी निकिती आहे उनमें संजीदा आहे, उनमें संजीदा आहे। असां संजीदगीअ सां कोशिशूं कयूं आहिनि, दिल सां कोशिशूं कयूं आहिनि। असां कुदरती वसीलनि जी मालिकी जे लाइ सभ खां पहिरीं जॾहिं हिन मुल्क जे हुकुमरान असांजे गैस जे कादरपुर गैस जे ऐं ॿियनि वसीलनि खे विकिणण जी कोशिशि कई त असां कादरपुर में पूरी सिंध यूनाइटेड पार्टी जा ही नौजवान शानदार वर्कर उन्हनि जिदोजहद करे उन्हनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारी। असां हुकुमराननि जे दरवाज़नि ते बि एहतजाज कया। असां सिंध जे वसीलनि खे नीलामीअ खां रोके ॾेखारियो ऐं असां जे वर्करनि इहो साबित कयो त जे अगरि सिंध जो अवाम ईअं ई इन्हनि खे साथ ॾिए त सिंध जी मुस्तक़बिल रोशन थी सघे थी। असांजे सिंध यूनाइटेड पार्टी पाकिस्तान में अदलिया जी आज़ादी जे लाइ थींदड़ जिदोजहद में असांखे ख़बर आहे त केतिरियूं मौक़े परस्त जमायतूं अदलिया जी आज़ादी में पंहिंजे आइननि में विझी ऐं पोइ हमेशह पंहिंजे आइननि जूं मुनकर रहियूं आहिनि। हमेशह उन्हनि जे ख़िलाफ़ कमु कयो आहे। असां जेको चयो त असां अदलिया जी आज़ादी में यकीन रखूं था, जेको असांजे आइन में पंहिंजो प्रोग्राम आहे, असां उन तहत पाकिस्तान में अदलिया जी आज़ादी जे लाइ चीफ जस्टिस जी बहाली जे लाइ जेका जिदोजहद हुई उन में सिंध यूनाइटेड पार्टी उनजो मुकमिल साथ ॾिनो आहे। उनजो शायदि भले तव्हां पंहिंजे वकीलनि खे जिदोजहद नारे सैयद नारे सिंध, नारे सैयद नारे सिंध, नारे सैयद नारे सिंध। टियों नुक़्तो जेको असांजी सिंध यूनाइटेड पार्टी जेको नुक़्तो खयो उहो सूबाई ख़ुद मुख्तियारीअ जो आहे। असां सिंध यूनाइटेड पार्टी मुकमिल सूबाई ख़ुद मुख्तियारीअ खां सवाइ मसइलनि जो हल कोन थी ॾिसी। असां मुकमिल सूबाई ख़ुद मुख्तियारी जे लाइ
सिंध जी मुकमिल सूबाई खुद मुख्तियारी जे लाइ असां कोशिश आहियूं ऐं इन जे लाइ असां जिदोजहद करे रहिया आहियूं। असांखे यकीन आहे त हिन सदीअ में हिन ई ॾहाके में असीं सिंध खे ख़ुदि मुख्तियार सिंध खे जो जेको ख़्वाब खणी निकिता आहियूं उनखे पूरो ॾिसंदासीं। ये कौम घुरे थी खुद मुख्तियारी तोखे ॾियणी पवंदी खुद मुख्तियारी। हारी घुरे खुद मुख्तियारी क्या है? मजदूर घुरनि था खुद मुख्तियारी। हाँ, उर्दू में भी कुछ ॻाल्हाईंदुसि। इस खुद मुख्तियारी का, सूबाई खुद मुख्तियारी का मतलब क्या है? हम सियासी खुद मुख्तियारी चाहते हैं, हम इंतजामी खुद मुख्तियारी चाहते हैं, हम इस मुल्क में सूबों की मुकम्मल माली खुद मुख्तियारी देखना चाहते हैं। हमारे कुदरती वसाइल पे हमारा हक हो, इसी का नाम है हमारी खुद मुख्तियारी। हमारे टैक्सेस पे हमारा हक हो, यही हमें सूबाई खुद मुख्तियारी। हम क्या चाहते हैं? खुद मुख्तियारी। हम क्या चाहते हैं? खुद मुख्तियारी। हम क्या चाहते हैं? खुद मुख्तियारी। असां अॻु में बि साईं गुलाम शाह ने ते कुछ रोशनी विधी। असां सियासी खुद मुख्तियारी जे हवाले सां बार बार चयो त बाबा सूबनि जे मामलात में अदम दाखिलत करियो। मरकजी हुकूमतें बार बार इंटरप्शन करती हैं। पाकिस्तान बनने से लेके अब तक तमाम सूबों को इन्होंने डिस्टर्ब किया है। गवर्नरों का जो तकर्रुर किया जाता है, गवर्नर का जो पहले गवर्नर जनरल मुकर्रर करता था, अभी सदर मुकर्रर करता है, उसकी वजह से हमेशा इलेक्टेड और सिलेक्टेड में तनाज़ा रहता है। और हमेशा ये होता है कि मरकज बार बार सूबों के मामलात में मदाखलत करके वहाँ पे टकराव होता है, तजाद होता है और हमेशा हुकूमतें टूटती आई हैं। नारे सैयद नारे थे, नारे सैयद नारे थे। हम इसमें यकीन नहीं रखते कि सिंध की हुक्मरानी किसी सिंधी को बैठाया जाए, सिर्फ नाम के सिंधी को बिठाया जाए। वो तमाम हमारे हुकूक, तमाम हमारे वसाइल, तमाम हमारी हक हुक्मरानी जाके उनके मरकज के जूतों में पैरों में डाल दे और उससे सिंध की हमारी खुद मुख्तियारी छीनी जाए। आज तक यही होता आ रहा है। पाकिस्तान की 60 साल की तारीख है, पाकिस्तान की 60 साल की तारीख है, 62 साल है पाकिस्तान की उम्र। कहा जाता है कि पाकिस्तान मोहम्मद अली जिन्ना साहब ने बनाया। हमारे आजकल टीवी पे डिस्कशन कर रहे हैं दोस्त कि जी जिन्ना साहब वाला पाकिस्तान टूट गया, अभी भुट्टो साहब वाला प्रोग्राम पाकिस्तान है। यकीनन यही है। मोहम्मद अली जिन्ना साहब का पाकिस्तान 24 साल का पाकिस्तान था, 24 साल का पाकिस्तान था। 24 साल के पाकिस्तान में सूबा सरहद की हुकूमत को डिसमिस किया गया, सिंध की हुकूमत को डिसमिस किया गया, कराची को सिंध से अलहदा किया गया, प्रोडा कानून के जरिए सियासी लोगों को सियासत से दूर रखा गया, कलात की स्टेट पे कब्जा किया गया, बंगाल की जुबान पे दूसरी जुबान मुसल्लत की गई, आइन साज असेंबली को तहलील किया गया, 1 यूनिट का निजाम राइज किया गया, करारदाद मकासद को आइन का हिस्सा बनाया गया और उसके साथ साथ नजरिया जरूरत को लागू किया गया। सूबों की खुद मुख्तियारी से इनकार किया गया और सूबों की खुद मुख्तियारी से इनकार के नतीजे में बांग्लादेश ने जन्म लिया। पाकिस्तान कायदे आजम का पाकिस्तान टूट गया। दूसरा पाकिस्तान जिसकी उम्र 38 साल है,
जो जुल्फकार अली भुट्टो का पाकिस्तान कहा जाता है, उसमें क्या क्या न हुआ। उन्हें में कौमुन के वजूद जो इनकार कयो वियो, इन अहिड़े आइन तहत कौमुन के वजूद जो इनकार कयो वियो। सिंध के ॿिनि ॿोलियुनि जो सूबो करार ॾिनो वियो। 100 सैकड़ो असांजो जनरल सेल्स टैक्स वफ़ाक़ खे ॾिनो वियो। असांजे मुल्क अंदर ड्राई पोर्ट्स ठाहे करे असांजे तमाम टैक्सेस जो मयार असांजा टैक्सेस ॿियनि सूबनि जे हवाले कया विया। मार्शलाऊं लॻायूं हुयूं। कंट्रोल डेमोक्रेसी, कंट्रोल जमहूरियत 58(2)B जे मातहत लागू कई वई। क्लाशिनकोव ऐं हीरोइन कल्चर खे परवान चढ़ायो वियो। पड़ेसरी मुल्कनि जे मामलात में मदाख़लत कई वई। अदम बर्दाश्त, इंटॉलरेंस जी बाजार यानी बाजार घड़ी कई वई। इहो आहे अॼु जो पाकिस्तान। असां इहो आहे अॼु जो भुट्टे जो पाकिस्तान। इहो पाकिस्तान इन तरीक़े सां न हली सघियो आहे, न हली सघंदो। हाणे असीं जंहिं पाकिस्तान जो वजूद चाहियूं था, 21वीं सदी जो पाकिस्तान का वो वजूद देखना चाहते हैं जिसमें नए समय की मुआहदे की जरूरत हो, नए आइन की जरूरत है कौमों को यकजा चलाने के लिए। ऐवानन में केर खपे, जलाल शाह शेर खपे। ऐवानन में केर खपे, जलाल शाह शेर खपे। मुझो भा, मुझो भा, जलाल भा, जलाल भा। तेरा भाई, मेरा भाई, जलाल भाई, जलाल भाई। असां 21वीं सदी में अहिड़ो पाकिस्तान ॾिसण था चाहियूं जेको हक़ीक़ी तौर ते वफ़ाक़ हुजे, मज़बूत मरकज़ियत जो जंहिंमें ख़ात्मो हुजे। अॼु ॾींहंनि ताईं 65 सालनि खां वठी जिन पार्टियुनि खे इक़्तिदार आला ते हमेशह विहारियो वेंदो आहे, उहे हमेशह या फौज या पीपल्स पार्टी या मुस्लिम लीग। 65 साल में फौज, पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग सिंध जे माण्हुनि खे, पाकिस्तान जे माण्हुनि खे छा ॾिनो आहे? ही गुरबत ॾिनी आहे, ही महंगाई ॾिनी आहे, ही बिजली महंगी ॾिनी आहे, ही लुटमार जो निज़ाम ॾिनो आहे, ही प्लाट ऐं परमिट जो कल्चर ॾिनो आहे। इन्हनि पाकिस्तान जी ॾिनो आहे। हमेशह मज़बूत मरकज़, मज़बूत पाकिस्तान जे नाले में हमेशह असांजे क़ौमुनि जो इस्तेसाल कयो आहे। असांजे वसीलनि जी लुटमार कई आहे। असांजी हक़ हुकुमरानी खची आहे। ये कौम घुरे थी तोखे ॾियणी पवंदी ख़ुदि मुख़्तियारी। मज़दूर घुरनि था ख़ुदि मुख़्तियारी, हारी घुरनि था ख़ुदि मुख़्तियारी, ॿार घुरनि था ख़ुदि मुख़्तियारी। ये कौम घुरे थी ख़ुदि मुख़्तियारी, तोखे छिनी बि वठबी ख़ुदि मुख़्तियारी, तोखे ॾियणी पवंदी ख़ुदि मुख़्तियारी। दोस्तो, अवां सभिनी खे इन ॻाल्हि खां गाफ़िल न थियणो पवंदो त हिन महीने जे 26-27 तारीख़ खां वठी आदमशुमारी जो सिलसिलो शुरू थी रहियो आहे। यादि रहे त 1991 में जॾहिं आदमशुमारी थी ऐं सिंध जी आदमशुमारी 5 करोड़ ॼणाई, त उन खां पोइ कंहिं सूबे जे एतिराज़ ते उनखे मुअमिल कयो वियो ऐं 98 में अहिड़ी आदमशुमारी कई वई जंहिंमें सिंध जी आदमशुमारी खे 3 करोड़ ॾेखारियो वियो। अॼु वरी वक़्तु अची वियो आहे, वरी तव्हांजे मथां आज़माइश जो वक़्तु आहे त पंहिंजे क़ौमी अक्सरियत खे साबित करियो, क़ौमी अक्सरियत खे साबित करियो। इन आदमशुमारी में कूड़न अंग न करण वारनि माण्हुनि खे नाकाम कयो, जेके पंहिंजा कूड़न अंग न करण जे ज़रिए असांजे वसाइलनि जी लुटमार था कनि, असांजी हकमियत ते कंट्रोल था कनि। ऐं इहे त कनि, होशियारु थियो, महिरबानी करे इन खां गाफ़िल न थिजो। इन सां तव्हांजी माली विरासत थिए थी, इन सां तव्हांजे सियासी नुमाइंदगीअ जी विरासत थिए थी। हर क़िस्म जी शइ तव्हांजे आदमशुमारीअ सां जुड़ियल आहे। ॿियो ॻाल्हि जेको साईं ग़ुलाम शाह बि ॻाल्हि कई, हिन वक़्तु
पूरो पाकिस्तान मैदान जंग बनल है, सरहद में जंग है, वजीरिस्तान में जंग है, स्वात में जंग है, पेशावर में जंग है, इस्लामाबाद में जंग है। हाँ कुछ शरारती मानू वरी इहा शरारत करे रहा आहिनि त सिंध जे अंदर खाना जंगी करायूं, सिंध जे अंदर रहंदड़ मुस्तकिल आबादियुनि खे पाण में विढ़ायूं, पाण खे टकराव करियूं ऐं सिंध में इहो इन जो बुनियाद रखियो वञे, विरासत जो बुनियाद रखियो वञे। ऐं उन्हनि खे होशियार थो करणु चाहियां सिंध यूनाइटेड पार्टी जे ऐं सिंध जे तमामु क़ौम परस्तनि लाइ होशियार थिजो। इहो तव्हांजे नाले में तव्हां सां टकी थी रही आहे। सिंध जे विरासत जे लाइ ही बुनियाद ते रखिया आहिनि, रखिया पिया वञनि। जेके पंहिंजी जंग जेके पंहिंजी जंग हाराईंदे था ॾिसनि उहे तव्हांजे ज़रिए सिंध जी विरासत जा बुनियाद था रखणु चाहिनि। यादि रखिजो, होशियार थिजो, ख़बरदार थिजो, इन्हनि माण्हुनि खां होशियार थिजो। इहे तव्हांजा दोस्त न आहिनि। मेडा भाई तावरो ते मावरो तावरो ते मावरो थई ब्रा ते मई ब्रा अॼु बलोचिस्तान जा असांजा दोस्त या कॉम्परस जेके दोस्त आहिनि उन्हनि खे खोर रस्ते वेंदे क़त्ल कयो थो वञे हलियो। वरी इहा सियासत में तशद्दुद जा बुनियाद विधा था वञनि। ॿिए तरफ़ रियासत इहो करे छॾियो आहे त बाबा जेको हथियार खणे उन सां ठाह करियो, उन सां सेटलमेंट करियो। अॼु ॾींहं ताईं जेके विच में मोतदिल आहिनि, जमहूरियत परस्त जेके माण्हू आहिनि, मोतदिल माण्हू आहिनि, उन्हनि खां माण्हू जीअं परे भॼनि, वरी हथियार बंदनि जे करे जे पोयां वञनि। इहा ॿिए तरफ़ वरी इहा हिकिड़ी कोशिशि आहे। इन खां बि ख़बरदार था करणु चाहियूं तव्हांखे। इहे सभु साज़िश आहे। महिरबानी करे पंहिंजनि दोस्तनि ऐं दुश्मननि खे सुञाणो। अॼु ज़रूरत आहे असांखे नई सिंध जी, नए पाकिस्तान जी, नई शिकिल जी। असीं उन में कीअं पंहिंजी हक़ हुकुमरानी हासिल करियूं, उहा तॾहिं मुमकिन आहे जॾहिं सिंध जो अवाम पंहिंजो हक़ राय दही, पंहिंजे वोट जो अख़्तियार क़ौमी बुनियादनि ते न कंदो, तेसीं ताईं उनजी क़िस्मत तब्दील न थींदी, तेसीं ताईं इहा गुरबत दूर न थींदी, तेसीं ताईं अवाम ग़रीब न थींदी, तेसीं ताईं अवाम ग़रीब थींदो, हुकुमरान अमीर थींदा। छा तव्हांखे ख़बर न आहे त तव्हांजा हुकुमरान हिन ई वक़्त में केतिरियूं रिश्वतूं वठी रहिया आहिनि? नौकरियुनि ते रिश्वतूं, ठीकनि ते रिश्वतूं, हर कम ते रिश्वत, ऐं उन में हू पंहिंजा बंगला महर करे रहिया आहिनि। छा ॿुधायो त हुकूमत जे वक़्त में, हिन वक़्त में छा अटो सस्तो आहे? छा बिजली मुहैया आहे? छा पानी मौजूद है? मजदूर घुरनि था, औरत घुरनि था, कम घुरे थी, तुंहिंजो पीउ बि ॾींदो, तोखे ॾियणी पवंदी, तुंहिंजो पीउ बि ॾींदो, तोखे छिनी वठबी, तोखे वीड़ी वठबी। त दोस्त मूंखे ॿुधायो त छा अटो मुयसर आहे? छा सस्तो अटो मुयसर आहे? छा बिजली मुयसर आहे? छा भाण मुयसर आहे? छा साफ़ पीअण जो पाणी मुयसर आहे? हाणे असांजे दोस्त अमीर अलीअ ॿुधायो त
ही हुकुमरान अहिड़ा त ज़ालिम आहिनि जो हेपेटाइटिस जी जेका दवा इंसान जे मौत जे बचाव वारी दवा ही साई या जेके कारी कामण चइजे थो हेपेटाइटिस सी जेके था चवनि उहा उन ते कमीशन वठी हिननि ग़रीब माण्हुनि खे मौत जे मुंहुं सुम्हारे रहिया आहिनि होशियार थियो अहिड़नि लुटेरनि खां होशियार थियो अहिड़नि पोरनि खां असीं सुञाणूं था तव्हांजा इरादा छा आहिनि सिंध जे माण्हुनि खे सुजाॻी करणी पवंदी उन्हनि खे मुंहं ते चवणो पवंदो त तव्हां पोरू आहियो तव्हां लुटेरा आहियो तव्हां हमेशह सिंध जा वसीला नीलाम कया आहिनि तव्हां ग़रीब माण्हूअ खे ग़रीब तर बनायो आहे तव्हां अमीरनि खे अमीर तर बनायो आहे ग़रीब खे ग़रीब तर बनायो आहे सिंध जी मजबूरी सिंध जी मजबूरी ऐवाननि में केर खपे ऐवाननि में केर खपे उनजे लाइ ज़रूरत आहे त सिंध यूनाइटेड पार्टीअ में शमूलियत करियो सिंध जे हक़नि जी हासिलात में असां सां बांह वेली थियो भली ॻाल्हि करियां थो उन्हनि दोस्तनि खे जिन अॼु सिंध यूनाइटेड पार्टीअ में शमूलियत कई आहे मुबारकबाद ॾियां थो सिंध यूनाइटेड पार्टीअ जे वर्करनि खे जिन हेतिरो अज़ीम शान आलीशान जलसे जे लाइ हीअ अरेंजमेंट कयो आहे सिंध यूनाइटेड पार्टी सिंध यूनाइटेड पार्टी सिंध यूनाइटेड पार्टी अजी धरती पंहिंजो इख्तियार ख़ुसूसन हैदराबाद ज़िले जे तमाम उहिदेदारनि खे ऐं असांजे दोस्त रोशन अली बुर्ड़े जिनजी बेइंतिहा महिनत जे नतीजे में ही कामयाब जलसो थियो सिंध यूनाइटेड पार्टी सिंध यूनाइटेड पार्टी सिंध यूनाइटेड पार्टी आखिर में आओ नारे सिंध नारे सिंध पंहिंजी धरती पंहिंजो इख्तियार